अवीं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कजे थो ख़बरुनि जी दुनिया। 2 मई 2023 अंगारे जे ॾींहुं प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया साण करे आऊं अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सभ खां पहिरियां पेश करियूं था ख़ासि ख़बरूं। सिंध समेत सॼी दुनिया में मज़दूरनि जो आलमी ॾींहुं मल्हायो वियो। मज़दूरनि जे हक़नि लाइ एहतिजाजी रैलियूं। मुल्क में साल अंदरि साफ़ियुनि ते हमलनि में 60% इज़ाफ़ो रिकॉर्ड। हारी मज़दूर तनज़ीम पारां मलेर प्रेस क्लब ते शिकागो जे शहीदनि खे भेटा पेश करण लाइ तक़रीब मुनक़िद। हाणे पेश करियूं था तफ़सीली ख़बरूं। काल्ह 1 मई ते पुरहितनि जे आलमी ॾिहाड़े जे हवाले सां सिंध ऐं सॼे मुल्क समेत दुनिया जे मुख़्तलिफ़ शहरनि में शिकागो जे मज़दूरनि खे ख़िराज तहसीन पेश करण लाइ रैलियूं कढियूं वियूं। कोयटा में बलूचिस्तान लिबरेशन फेडरेशन जे सहकार सां मज़दूर यूनियन तरफ़ां वरी रैली कढी वई, जंहिंमें सवें कारकुननि हिसो वरितो। कराची में पिणु जमायत इस्लामी तरफ़ां नेशनल फेडरेशन जे सॾ ते रैली कढी वई। उनखां सवाइ लाहौर, मुल्तान, मुज़फ़राबाद, पेशावर, सियालकोट, कोहमरी, गुजरांवाला, अटक ऐं मुल्क जे ॿिनि शहरनि में पिणु रैलियूं कढियूं वियूं। जॾहिं त सिंध में पिणु एहतिजाजी रैलियूं कढी मज़दूरनि खे हक़ ॾियारण जा मुतालबा कया विया। नेशनल ट्रेड यूनियन फेडरेशन पाकिस्तान ऐं होम बेस्ड वुमेन वर्कर्स फेडरेशन पाकिस्तान पारां 1 मई जे मज़दूर शहीदनि जे यादि में पुरहित रैली कढी वई। कराची में निकितल रैली जी अॻुवाणी कामरेड ज़ोहरा ख़ान ऐं कामरेड गुल रहमान करे रहिया हुआ। रैली अरिगल चौक सदर खां शुरू थी, जेका मुख़्तलिफ़ जॻहनि खां थींदी कराची प्रेस क्लब पहुती, जिते हिकु जलसे जो रूप इख़्तियार करे वई। रैली में शहरियुनि, सियासतदाननि, शागिर्दनि, नौजवाननि, समाजी अॻुवाननि ऐं इंसानी हक़नि जे कारकुननि वॾे अंग में शिरकत कई। जलसे खे ख़िताब कंदे पुरहित अॻुवान चयो त हुक्मरान 1886 जी मज़दूर जदोजहद जे नतीजे में हासिल कयल पुरहितनि जा बुनियादी हक़ हिक सोचियल सम्झियल तहत खसे रहिया आहिनि। बदकिस्मती सां उहे हक़ आइनी क़ानून जे किताबनि में त मौजूदु आहिनि, पर किथे बि लागू नाहिनि। मज़दूरनि जे आलमी ॾींहं जे हवाले सां अवामी तहरीक तरफ़ां हैदराबाद, ठठे ऐं मिठी में योम मई जा प्रोग्राम मुनक़िद कया विया। केनशाह ऐं वारा समेत मुख़्तलिफ़ शहरनि में पिणु रैलियूं कढियूं वियूं। अवामी तहरीक ज़िले हैदराबाद ऐं सिंधी मज़दूर तहरीक तरफ़ां प्रेस क्लब हैदराबाद में शिकागो जे शहीदनि जो ॾिहाड़ो मल्हायो वियो, जॾहिं त अवामी तहरीक जे सीनियर अॻुवान एडवोकेट मामा रसूल बशीर बिरोही जी 8वीं वरसी जो प्रोग्राम पिणु कोठायो वियो, जंहिंमें अवामी तहरीक ऐं सिंधियाणी तहरीक जे मरकज़ी अॻुवान सां गॾु सिंध जे सञाहवंदनि, अदीबनि, शाइरनि, वकीलनि, साफ़ियुनि, शागिर्दनि, हारियुनि ऐं मज़दूर अॻुवाननि वॾे अंग में शिरकत कई। प्रोग्राम खे ख़िताब कंदे अवामी तहरीक जे मरकज़ी सदर लाल जरवार, नूर नबी पलीजो, हाजी ख़ान समो, आतिफ़ मल्ला, साइदा परिहाड़, दस्तगीर भट्टी, इसाक मगरियो ऐं ॿिनि चयो त मामा रसूल बशीर बिरोही जहिड़नि पुरहित अॻुवाननि खे यादि करण सां उत्साह मिले थो। मामा रसूल बशीर बिरोही जहिड़ा किरदार सिंधी क़ौम जो असासो आहिनि। हुन चयो त शिकागो जे मज़दूरनि पंहिंजी ज़िंदगीअ जूं कुर्बानियूं ॾेई ॾाढ खे ॾारियो। असांखे हिन सलाम पेश करियूं था। हुननि जी जदोजहद पुरमन जदोजहद हुई, पर उन में रतो छाण ज़ालिम ऐं जाबिर सरमाएदारनि कराई। हुननि वधीक चयो त मौजूदा वक़्त में सिंधी मज़दूरनि जी हालति तंहिं वक़्त जे शिकागो जे मज़दूरनि खां बि वधीक ख़राबु आहे। जागीरदारी, सरमाएदारी ऐं ठेकेदारी निज़ाम में मज़दूरनि जी फुरलूट आम जाम लॻी पई आहे। सिंध जे हारियुनि ऐं मज़दूरनि खे ग़ुलामी खां बि बदतर ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर कयो वियो आहे। सिंध जे हारियुनि ऐं मज़दूरनि खे गॾिजी जदोजहद करणी पवंदी, तॾहिं हू पंहिंजी आज़ादी हासिल करे सघंदा। मज़दूर हारी पकी यारी जे नारे खे हर शहर, कारखाने, ॻोठ, वाहण बस्ती ताईं पहुचाए आम करण जी ज़रूरत आहे। हुननि वधीक चयो त MQM जी फरमाइश ते वरी आदमशुमारी जो मुदो वधाए सिंधियुनि खे अक़लियत में तब्दील कयो पियो वञे। मोहसिन दावड़ तरफ़ां गैर मुल्कियुनि खे मुल्की शहरियुनि जहिड़ा हक़ ॾियण जो बिल वफ़ाक़ी असेंबली में आणण ज़रिए
अमरीकी साम्राज्य सिंध में नओं इसराइल ठाहे रहियो आहे। डिजिटल आदमशुमारी ऐं मुसनदावड़ जे बिल जहिड़नि सिंध दुश्मन मुल्क दुश्मन मनसूबनि पुठियां अमरीकी साम्राजी मुफ़ाद आहिनि ऐं ॿई मनसूबा सिंध ऐं मुल्क जे मुफ़ादनि ख़िलाफ़ आहिनि। सिंध जो अवाम हिननि ॿिन्ही मनसूबनि खे रद्द करे थो। हुन चयो त अटे ऐं पाणी जी हथरादू खोट पैदा करे सिंध मथां मुआशी हमिलो कयो वियो आहे। सिंध जे हिसे जो 90% खां बि वधीक पाणी पंजाब ऐं हिंदुस्तान जा हुक्मरान मिली भगत करे चोरी करे रहिया आहिनि। उन्हनि मुतालबो कयो त सिंध मज़दूरनि खे कराची ऐं हैदराबाद जे फैक्ट्रियुनि में मुलाज़मतूं ॾिनियूं वञनि, खेनि रहण लाइ फ्लैट अलाट कया वञनि, वॾियूं जागीरूं टोड़े ज़मीनूं बेघर ऐं बेज़मीन हारियुनि मज़दूरनि में मुफ़्त में विरहायूं वञनि। उन सां गॾु सिंध में पैदा कयल पाणी जी हथरादू खोट खे ख़तमु कयो वञे। हारी मज़दूर तनज़ीम तरफ़ां मलीर प्रेस क्लब ते शिकागो जे शहीदनि खे भेटा पेश करण लाइ मज़दूरनि जो ॾिहाड़ो मल्हायो वियो, जंहिंमें हारी मज़दूर तनज़ीम जे सदर नूर नबी राहूजो, अवामी जमहूरी पार्टी जे सदर एडवोकेट सैयद लाल शाह, पीपी शहीद भुट्टो जे अॻुवाण एजाज़ मकी, अवामी वर्कर्स पार्टी जे अॻुवाण यूनस राहो, इमदाद काज़ी, सईदा गोपांग, गुलाब राय, हरीफ़ चांडियो ऐं ॿियनि अॻुवाणनि ख़िताब कयो। उन मौक़े ते अॻुवाणनि ख़िताब कंदे चयो त शिकागो जे शहीदनि सरमाएदार तबिके खां मज़दूरनि जा हक़ वठण लाइ जदोजहद कई, जंहिंजे ॾोह में उन्हनि खे शहीद कयो वियो। शिकागो जे शहीदनि पंहिंजी जाननि जी क़ुर्बानी ॾेई मज़दूरनि जो मान मथां कयो। हिन मुल्क में पोरितनि जे हक़नि जी मुसलसिल लताड़ थींदी रहे थी। क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह अयाज़ लतीफ़ पली जे मज़दूरनि जे आलमी ॾींहुं योम मई जे मौक़े ते शिकागो जे शहीदनि खे सुर्ख़ सलाम पेश कंदे चयो आहे त पाकिस्तान में मज़दूर ज़ुल्म, जबर, नाइंसाफ़ी, महांगाई ऐं ग़ुर्बत जी चकी में पीसिजी रहियो आहे। हुक्मरान मज़दूरनि खां लातालुक बणियल आहिनि। हुकूमत वटि मज़दूरनि ऐं हारियुनि जी ख़ुशहाली जो को बि प्रोग्राम नाहे। फैक्ट्रियुनि, सनती इदारनि, कारखाननि में ठेकेदारी सिस्टम जे करे मज़दूर तमामु घटि उजरत ते जबरी पुहरियो करण ते मजबूर आहिनि। तालीम हासिल करण जी उमिरि वारनि ॿारनि जो इस्तेहसाल करे उन्हनि खां पोरियो वरितो वञे थो। हुन चयो त पाकिस्तान में मज़दूरनि सां ग़ुलामनि जहिड़ो सलूक आहे। मज़दूरनि जे ॿारनि खे के बि सहूलियतूं न पियूं ॾिनियूं वञनि। ख़ुराक ऐं पंहिंजे घर खां महरूम, पोरियत बुनियादी इंसानी हक़नि खां बि महरूम आहिनि। सिंध ऐं सैयद जे यगाने आशिक़ लतीफ़ जे पारखू शहीद सागर हनीफ़ बुर्दी जी 54हीं सालगिरह पडीदन जे अमर वहीद शादी हाल में मल्हाई वई, जॾहिं त जस्कम कारकुननि नुसरत कैनाल पुल खां शहीद जी मज़ार ताईं पैदल रैली कढी हाज़िरी भरी। उन मौक़े ते जस्कम जे वाइस चेयरमैन नामज़द मैस्तर डॉक्टर नियाज़ कालाणी, सरफराज़ अहमद मेमण, फ़कीर इमदाद मंगी, पुनल सारियो, आसिफ राहूजो, अली रज़ा ख़ासखेली, सुहेल भुट्टो, इम्तियाज़ खोसो, अमीन कलोड़ो, बिलावल ॾाहिरी, सारस राजपर, नवीद उजण, आज़ाद बुर्दी, सारंग बुर्दी, हक़ पलह, आफ़ताब बुर्दी ऐं ॿियनि चयो त सागर हनीफ़ बुर्दी टहक ॾेई केतिरा ई माण्हू मेड़े वठंदो हो। हुन हमेशह सिंध धरती लाइ आवाज़ उथारियो ऐं तारीख़ में अमर बणिजी वियो। कंधकोट में ईद ॾिहाड़े दौरान दोस्तनि सां गॾु अगवा थियल मेहराब मल खे पुलिस अञा ताईं बाज़ियाब कराए नाहे सघी। मग़वी जे पीउ पिरसन ऐं ॾाढी पाक किताब खणी कचे में वञी घुमाए धाड़ियलनि खे पाक किताब जा वास्ता ॾेई नौजवान खे आज़ादु करण जे लाइ अपीलूं कयूं। उन मौक़े ते कचे में वञण खां अॻु बाईपास मक़ाम ॿेड़ी चौक ते मग़वी जे ॾाॾे ऐं पीउ दाहींदे चयो त असां ग़रीब आहियूं, पुलिस बि असांजी ॻाल्हि नथी ॿुधे ऐं न ई असांजे नौजवान जी बाज़ियाबी लाइ का कार्रवाई करे थी। इन करे मजबूर थी पाक किताब खणी कचे में निकिता आहियूं। अपील था करियूं त पाक किताब जे वास्ते असांजे नौजवान खे आज़ादु कयो वञे। पाकिस्तान में गुज़िरियल हिकु साल अंदरि सहाफ़ियुनि, मीडिया प्रोफेशनल ऐं ऑर्गेनाइज़ेशन्स जे ख़िलाफ़ धमकियुनि ऐं हमलनि जा घटि में घटि 140 केस रिपोर्ट थिया, जेको सालियानो बुनियादनि ते 60% इज़ाफ़ो आहे। मीडिया रिपोर्ट में ॿुधायो वियो त फ्रीडम नेटवर्क पारां तयारु कयल पाकिस्तान प्रेस फ्रीडम रिपोर्ट मुताबिक़ सहाफ़त लाइ सभ खां वधीक ख़तरे वारी जॻह इस्लामाबाद आहे, जिते 56 या 40% भञकड़ियूं अथियूं। पंजाब ॿी बदतरीन जॻह आहे, जिते 35 खां 25% भञकड़ियुनि जा केस, जॾहिं त सिंध में 32 खां 23% केस रिपोर्ट थिया।
3 मई ते मल्हायो वेंदड़ वर्ल्ड प्रेस फ्रीडम डे खां अॻु जारी रिपोर्ट में चयो वियो त कुझु ई महीननि में मुल्क जो मीडिया माहौल ख़तरनाक ऐं वधीक तशदुद वारो थी वियो आहे। मई 2022 खां मार्च 2023 विच में हमलनि जो अघु 63% वधी 140 थी वियो, जेको 2021-22 में 86% हो। रिपोर्ट में जाइज़े हेठि मुदे दौरान पाकिस्तान में घटि 5 सहाफ़ियुनि जे क़त्ल जो बि ज़िक्र कयो वियो आहे। फ्रीडम नेटवर्क जे एग्ज़ीक्यूटिव डायरेक्टर इक़बाल खटक ॿुधायो त सहाफ़ियुनि जे ख़िलाफ़ तशदुद में इज़ाफ़ो परेशान कंदड़ आहे ऐं फ़ौरी ध्यान जो घुरिजाउ आहे। हुन चयो त ग़ैर जानबदार सहाफ़ियुनि ते हमले सां अहम ॼाण ताईं पहुच रुकिजी वञे थी, जेका ख़ासि तौर ते जारी सियासी ऐं मुआशी बहरान दौरान तबाह कंदड़ आहे। जॾहिं त अवाम खे भरोसे जोगी ख़बर जी ज़रूरत हूंदी आहे त जीअं अहम मसइलनि खे सम्झी सघे। इक़बाल खटक वधीक चयो त पाकिस्तान 2021 में सहाफ़ियुनि जे तहफ़ुज़ जे हवाले सां क़ानून साज़ी कंदड़ एशिया जो पहिरियों मुल्क बणियो, जॾहिं त 1.5 साल बाद वफ़ाक़ सिंध में सहाफ़ियुनि जे तहफ़ुज़ जे क़ानूननि कंहिं हिकु सहाफ़ी जी बि मदद न कई, जंहिंजे नतीजे में उन्हनि जे ख़िलाफ़ तशदुद में इज़ाफ़ो थियो। हिकु बयान में हुन चयो त फ्रीडम नेटवर्क वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ते ज़ोर ॾिनो त हूअ 2 नवंबर 2022 ते इस्लामाबाद में थींदड़ आलमी कॉन्फ्रेंस में कयल वाइदनि खे बिना देर पूरो करे सहाफ़ियुनि जे ख़िलाफ़ ॾोहनि खां छूट खे मुंहुं ॾियण लाइ बैनुल अक़वामी ॾींहं जे मौक़े ते प्रोटेक्शन ऑफ जर्नलिस्ट एंड मीडिया प्रोफेशनल्स एक्ट 2021 तहत ग्लोबल हिफ़ाज़ती कमीशन खे इतला कयो त जीअं पार्लियामेंट तरफ़ां बतरफ़ी हिमायत सां मंज़ूर थींदड़ क़ानून सहाफ़ियुनि जी मदद करणु शुरू करे सघे। कंधरा थाणे जी हद ॻोठ आंबा में कबूतरनि जी मामूली ॻाल्हि तां झेड़े में लठियूं ऐं सिरोटा लॻण करे फरमान शेख, ग़ुलाम शबीर शेख ऐं शाहनवाज़ शेख ज़ख़्मी थी पिया, जॾहिं त ज़ख़्मियुनि मां 36 सालनि जो नौजवान शाहनवाज़ शेख ज़ख़्मनि जी ताब न सहंदे फ़ौत थी वियो। करमपुर पुलिस पारां मुबीना मुक़ाबले में मग़वी खे बाज़ियाब कराइण जी दावा कई वई आहे। पुलिस कार्रवाई दौरान पीरसन अज़मत अली खे बाज़ियाब कराइण जी दावा कई। सखर भरिसां पुराणी तकरार तां ॿिनि धुरियुनि में झेड़ो थी पियो, जंहिं दौरान नौजवान क़त्ल थी वियो। बागड़जी वारे कचे जे ॻोठ गुमराह में झेड़े दौरान गोलियूं लॻण सबबि दिलपसंद जतोई मारिजी वियो। छाछरे भरिसां पिणु पुराणी तकरार तां हिकु ॼणो क़त्ल थी वियो, 6 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ॻोठ छापरदीन शाह में पुराणी तकरार तां ॿिनि धुरियुनि में झेड़ो थियो। झेड़े दौरान मथे में लोही शीखूं ऐं लठियूं लॻण सबबि हिकु धुर जो 60 वरहनि जो अब्दुल करीम बजीर थॾे ते क़त्ल थी वियो, जॾहिं त अनवर, मुबारक, कासिम, रोशन, फ़तह अली ऐं अहसान ज़ख़्मी थी पिया, जिन खे मरहम पट्टी बाद हैदराबाद मुंतक़िल कयो वियो। सिंधी अदबी संघ जे अॻूणे मर्कज़ी सेक्रेटरी जनरल फ़क़ीर परेल दायो ऐं संस फर्ज़नि जे अगवा ऐं तशदुद में मुलविस किरदारनि खे फ़ौरी तौरु गिरफ़्तार करे केफ़र किरदार ताईं पहुचाइण वारे मुतालबे तहत सिंधी अदबी संघ जे मर्कज़ी सॾ जी मोट में टंडे मोहम्मद ख़ान में सिंधी अदबी संघ जे मर्कज़ी ख़ज़ानची आज़म भट्टी, राबता सेक्रेटरी आगाजान आगा, एजाज़ अली जसकाणी, डॉक्टर जमाल नासिर सोलंगी, गुल ख़ासकली, मुख़्तियार निज़ामाणी, आशिक़ अली गाहो, अयाज़ सोलंगी, कोमप्रस्त अॻवाणनि जावेद हालेपुट ऐं ॿिनि जी अॻवाणी में टंडे मोहम्मद ख़ान प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो करे जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ सख़्त नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते अॻवाणनि मुज़ाहिरे खे ख़िताब कंदे चयो त फ़क़ीर परेल दायो न रुॻो शाइर, अदीब, सीनियर साफ़ी ऐं कलमकार आहे, पर हू सिंधी अदबी संघ जो अॻूणो मर्कज़ी जनरल सेक्रेटरी पिणु रहियो आहे, जंहिं हमेशह अदीबनि, दानिशवरनि, साफ़ियुनि ऐं कलमकारनि समेत सिंध जे हर इज्तमाही मसइले ते समूरी सिंध में मुतहरिक किरदारु अदा कयो आहे। उनखे संस फर्ज़नि समेत बिला जवाज़ पुलिस जी मौजूदगी में मुसलह हथियारबंदनि अगवा करे मुसलसल 11 कलाक मग़वी बणाए खेनि सख़्त तशदुद जो निशानो बणाए पने किल में फिटो कयो। उन समूरी दहशतगर्दी में पुलिस जो किरदारु इंतहाई मुजरमाणो रहियो ऐं हिन वक़्त ताईं बि अगवा ऐं तशदुद में मुलविस दहशतगर्द सरेआम खेसि धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हुननि मुतालबो कंदे चयो त
जवाबदारनि खे फौरी तौर गिरफ़्तार कयो वञे। ॿी सूरत में एहतिजाजी तहरीक हलाई वेंदी। टंडे मोहम्मद ख़ान भरिसां ॻोठ किरड़गाहो जे दर्जने ॻोठाणनि पुलिस जे ज़्यादतियुनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते ॻोठाणनि अली मोहम्मद गाहो, गुलाम मोहम्मद गाहो, अली नवाज़ गाहो ऐं ॿियनि मीडिया अॻियां दाहींदे चयो त असांजे ॻोठ जे हिकु ॾोहारी ज़ाहिद गिरफ़्तारी जी आड़ में पुलिस रोज़ानो चढ़ायूं करे असांजो जीअण जंजाल करे छॾियो आहे। हुन चयो त असांखे तंग कंदड़ पुलिस एहलकारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। अॻूणे वज़ीर अज़म ऐं तहरीक इंसाफ़ जे सरबराह इमरान ख़ान चयो आहे त असेंबलियूं न टोड़ींदा त वधीक ॻाल्हियूं ख़तमु कंहिं ॾटे में न ईंदासीं। हुकूमत सां फ़क़्ति हिकिड़ी ॻाल्हि कंदासीं, जेकॾहिं 14 मई खां अॻु असेंबलियूं टोड़ीनि था त असां गॾियल चूंडनि लाइ तयारु आहियूं। बहाना पिया कनि त बजट खां पोइ चूंडूं थींदियूं। हीअ सम्झनि था त ॾटा ॾेई इलेक्शन सेप्टेम्बर में कराईंदा त उन ग़लति फ़हमी में न रहनि। जस्टिस अहमद अली ऐं जस्टिस मुसरत खे सुप्रीम कोर्ट में मुक़ररु करण जी सिफ़ारिश। सुप्रीम कोर्ट में 2 जजनि जे ख़ाली सीटुनि ते मुक़ररनि लाइ जस्टिस काज़ी फ़ाइज़ी सां सिफ़ारिश करे छॾी। जुडिशल कमीशन जे मेंबरनि खे लिखियल ख़त में सिंध ऐं पिशावर हाई कोर्ट जे चीफ जस्टिस जी मुक़ररी लाइ चयो वियो। आईजी सिंध चयो आहे त शिकारपुर, कश्मीर, घोटकी ऐं सखर ज़िलनि में 29 धाड़ेल मारिजी चुका आहिनि। पुलिस 231 धाड़ेलनि खे गिरफ़्तार कयो आहे। हुकूमत जे एक्शन प्लान ते पुलिस अमल दरामद करायो आहे। हीअ पुलिस जो धाड़ेलनि ऐं ॾोहारियुनि विच में मुक़ाबिलो न आहे, पर सोसाइटी ॾोहारियुनि ऐं दहशतगर्दनि जो मुक़ाबिलो आहे। सीता रोड लॻ तेल पाइपलाइन जे चौकीदार समेत 2 ॼणा क़तल थी विया। पार्को जी तेल पाइपलाइन ते नामालूम हथियारबंदनि हमिलो करे फायरिंग करे ॾिनी, जंहिंजे नतीजे में चौकीदार कमरुद्दीन अब्बासी थॾे ते क़तल थी वियो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त इमरान ख़ान दौर में सभ खां वॾो ज़ुल्म मज़दूरनि ते थियो। इमरान नियाज़ी पाकिस्तान में महांगाई, बेरोज़गारी ऐं गुर्बत जा नवां रिकॉर्ड क़ाइमु कया। पीपी ग़रीब अवाम खे इमरान ख़ान रजीम जे तबाहियुनि खां बचाइण जी जदोजहद करे रही आहे। मज़दूरनि ऐं हारियुनि खे असेंबलियुनि में नुमाइंदगी ॾींदासीं। मज़दूरनि जे हक़नि ते का बि सौदेबाज़ी न कई वेंदी। वज़ीर अज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त महांगाई सबबि पोरियो तबिको मुआशी तौर ते सख़्तु दबाव में आहे। आलमी मंडियुनि में लाहन चाढ़नि ऐं जिन्सनि जे अघनि में वाध मज़दूर तबिके जी मुआशी परेशानियुनि में इज़ाफ़ो कयो आहे। तरक़ी जी इमारत ठाहींदड़नि खे जेकॾहिं तरक़ी जे समरनि खां महरूम रखियो वियो त उहा भञ-डाह जो शिकार थी वेंदी। मज़दूरनि खे मुआशी तरक़ी में हिसेदार बणाइण मुंहिंजे ख़्याल में आलमी मईशत जे लाइ हिकु बुनियादी चैलेंज आहे। हीअ असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहियासीं ख़बरूं। इन ते ई प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त। जॾहिं पेर तेॾहिं ख़ैर।